जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर 3 ॾींहं अॻु वसाण बिरादरी जे माण्हुनि पारां मुबैना तौरु मामूली ॻाल्हि तां तशदुद जो निशानो बणायल नींगर फौत वारसनि जो लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणो। रिपोर्ट मूजिबि राणीपुर 3 ॾींहं अॻु वसाण बिरादरी जे माण्हुनि पारां मुबैना तौरु तशदुद जो निशानो बणायल हमदर्द महले जो रवासी 13 सालनि जो वसीम भट्टी वलद इकबाल भट्टी इलाज दौरान अस्पताल में फौत थी वियो। संदसि वारसनि बाबरा भट्टी, राबिया भट्टी ऐं ॿियनि नौजवाननि जो लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणो हुयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान जे वारसनि ॿुधायो त 3 ॾींहं अॻु वसाण बिरादरी जे माण्हुनि ज़मीर वसाण ऐं मीर वसाण असांजी नींगर खे तशदुद जो निशानो बणायो हो, जंहिंजो अस्पताल में इलाज जारी हो, जिते उहो अॼु फौत थी वियो आहे। उन्हनि चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे, असांजी नींगर खे बेगुनाह तशदुद करे क़त्ल कयो वियो आहे। असां आई सिंध DIG सखर SSP खैरपुर खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त SHO राणीपुर अमीर अली चांग एतिराज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे रोड खोलायो।